Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. सिंध समेत सूबनि खे NFC अवार्ड में नज़रअंदाज़ करण ते PPA जो एहतजाज। NFC अवार्ड ऐं अरिड़हीं तरमीम ख़िलाफ़ साज़िश खे वाइखो करण जो ऐलान। सीनेट जे अॻूणे चेयरमैन रज़ा रब्बानी चयो आहे त 15 साल गुज़रण बावजूदु NFC अवार्ड नाहे आयो। नए NFC अवार्ड में सूबनि जो हिसो घटि कयो पियो वञे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रज़ा रब्बानी चयो त जेकॾहिं सूबे जो हिसो घटि कयो वियो त इहा अरिड़हीं तरमीम जी भनकड़ी हूंदी। आइन तहत 5 साल पुराणो NFC अवार्ड नथो हली सघे। मौजूदा NFC अवार्ड अरिड़हीं तरमीम खां अॻु जो ऐलानियल हो। NFC अवार्ड ऐं अरिड़हीं तरमीम ख़िलाफ़ साज़िश थी रही आहे। अरिड़हीं तरमीम जे अख़्तियारुनि खे शुरू खां वठी तस्लीम नाहे कयो वियो। PTI पारां बानीअ जी आज़ादी लाइ असेंबली मेंबर्स सूदो अॼु अडियाला जेल ॿाहिरां एहतजाज जो ऐलान। PTI जे एहतजाज खां अॻु इंतिज़ामिया तरफ़ां अडियाला जेल ऐं भरपासे वारे इलाइक़े में कलम 144 लागू करे छॾियो। डंपर ऐं ॿियूं गाॾियूं बीहारे रस्ता सील। ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जी झड़ती। परॾेही वज़ीर इसाक़ डार चयो आहे त हुकूमत जो हदफ़ वाज़े आहे त जंग नथा चाहियूं, कंहिंसां विढ़णो नाहे, अमन जा ख़्वाहिशमंद आहियूं। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे इसाक़ डार चयो त वालारल कश्मीर में गैर कश्मीरियुनि जी ज़मीन ख़रीद करण लाइ दरवाज़ा खोलिया विया। भारत श्रीनगर में दिल्लीअ मां हुकूमत हलाइणु चाहे थो। भारत जे गैर क़ानूनी क़दमनि लाइ कश्मीरी अॻुवाणनि खे जेल में रखियो वियो। भारत कश्मीर जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो नथो करे सघे। कश्मीरी जबर जे माहौल में आहिनि। कश्मीरियुनि जी मिल्कियत ज़ब्त कई पई वञे। कश्मीर जी हैसियत बदिलाइण वारो भारत जो हिकु तरफ़ो फ़ैसिलो आलमी क़ानून जी भनकड़ी आहे। पाकिस्तान ऐं कश्मीरियुनि जे मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ भारत को हिकु तरफ़ो फ़ैसिलो लागू नथो करे सघे। अॼु दुनिया यौम इस्तेसाल कश्मीर मल्हाए रही आहे। UN ठहराव ते अमल ताईं पाकिस्तान कश्मीरियुनि जे सियासी ऐं सफ़ारती ऐं अख़लाक़ी हिमायत जारी रखंदो। पाकिस्तान कश्मीरियुनि जे हक़ीक़ी तर्जुमानी करे थो ऐं कंदो रहंदो। कश्मीर इस्तेसाल ॾियारो। कराची ऐं इस्लामाबाद समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रैलीज़। भारतीय टिक्साटन ऐं मनसूबनि जी मज़म्मत। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त ॾखण एशिया में पाइदार हल लाइ कश्मीरी मसइले जो हल अणटर आहे। ऑपरेशन बुनियानुल मरसूस जी कामयाबी अवाम लाइ फ़ख्र जोगी आहे। कश्मीरी इस्तेसाल ॾियारे ते पैगाम में सदर चयो त वॾारल कश्मीर जा माण्हू धमकियुनि ऐं गिरफ़्तारियुनि जो शिकार आहिनि। कश्मीरी अवाम खे पंहिंजे ई वतन में बेइख़्तियार करण जी साज़िश थी रही आहे। 5 अगस्त 2019 खां पोइ भारत वॾारल कश्मीर में ज़ुल्म में इज़ाफ़ो कयो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त क़ौम कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां बदीअ जो इज़हार करे थी। भारत जे 5 अगस्त 2019 वारे क़दम जी मज़म्मत करियूं था। भारतीय क़दम गॾियल क़ौमुनि जे ठहराव ऐं आलमी क़ानून जी भनकड़ी आहिनि। भारत वॾारल कश्मीर जे आबादी ऐं ढांचो तब्दील करण जी साज़िश करे रहियो आहे। अॼोको ॾींहुं कश्मीरी अवाम खे भेटा पेश करण जो ॾियारो आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर, जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी, नेवल चीफ, एयर चीफ ऐं पाकिस्तान जे हथियारबंद फ़ौज तरफ़ां जम्मू ऐं कश्मीर जे बहादुर अवाम सां यकजहतीअ जो इज़हार। 5 अगस्त 2019 ते वॾारल कश्मीर जी ख़ासि हैसियत ख़तमु करण वारा क़दम आलमी क़ानून जी भनकड़ी करार। पाकिस्तान यूक्रेन तकरार में पंहिंजे शहरनि जे मुलविस हुअण वारनि ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। परॾेही वज़ारत जे तर्जुमान तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त यूक्रेन तकरार में पाकिस्तानियुनि जे मुलविस हुअण जा बेबुनियाद इल्ज़ाम रद्द करियूं था। यूक्रेन अख़्तियारियूं न तस्दीक़ जोॻो सबूत फ़राहम करे सघियूं, न बाज़ाब्ता तौर ते आगाही ॾेई सघियूं। पाकिस्तान हुकूमत तरफ़ां मामले ते यूक्रेनी अख़्तियारुनि खां वज़ाहत तलब। तर्जुमान मूजिबि पाकिस्तान यूक्रेन तकरार जो पुरअमन हल चाहे थो ऐं UN जे असूलनि मूजिबि ॻाल्हियुनि ऐं सफ़ारतकारीअ ते यकीन रखे थो। यूक्रेन जे सदर व्लादिमीर ज़ेलेंस्की कुझु ॾींहं अॻु पंहिंजे हिकु बयान में चयो हो त रूस यूक्रेन जंग में केतिरनि ई मुल्कनि जा विढ़ाक रूस तरफ़ां यूक्रेन सां विढ़ी रहिया आहिनि। उन्हनि में पाकिस्तान ऐं चीन जा माण्हू बि शामिल आहिनि। नेवल चीफ पाकिस्तान के लीजन ऑफ मेरिट ऑफ द तुर्क आर्म्ड फोर्सेस जे एज़ाज़ सां नवाज़ियो। ISPR मूजिबि एडमिरल नवीद अशरफ जी तुर्क नेवल फोर्सेस जे कमांडर सां मुलाक़ात। बेतरफ़ी सामूंडी सहकार ऐं गॾियल दिलचस्पीअ जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾिवट। नेवल चीफ नवीद अशरफ जो तुर्की जे दिफ़ा वारे वज़ीर, चीफ ऑफ जनरल स्टाफ ऐं कमांडर नेवी फ्लीट सां बि मुलाक़ातूं। नेवल चीफ खे तुर्किया जे आला अस्करी एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। तुर्क नेवल फोर्सेस जे हेडक्वार्टर्स ते आमन ते एडमिरल नवीद अशरफ खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो।
लंजार हाउस के बाहि ॾियण वारे केस में जतोई बहिर अदालत में पेश वकीलनि पारां दलील ॾिना विया। ॿुधणी 11 अगस्त ताईं मुलतवी। लंजार हाउस के बाहि ॾियण वारे केस में NPP सरबराह मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई नौशरो फिरोज़ जी दहशतगर्दी टोड़ अदालत आॾो पेश थिया। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बैदि ॿुधणी 11 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा जतोई कुझु माण्हुनि चाहिनि था त सिंध में सभु गुंगा थी रहनि। कुझु दोस्तनि खे मीडिया सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल नथी वणे, उन करे हू चाहिनि था त सिंध में सभु गुंगा थी रहनि। पहिरियां बि गिरफ़्तारी ॾिनी हुई। अदालत हुकुम कयो त पाण गिरफ़्तारी ॾींदुसि। भॼिणो हुजे हा त कॾहिं जो भॼी वञा हा। रियाम ख़ान कहिड़े हिसाब सां पार्टी ठाही आहे मूंखे ख़बर नाहे। सियासी पार्टीज़ जो ठहणु जमहूरियत लाइ बहितरु आहे। जजिस खे ख़बर आहे त कहिड़ा केस सचा आहिनि ऐं कहिड़ा कूड़ा आहिनि। हिन वक़्तु 13 केसनि खे मूं ॾेई रहियो आहियां। 13 ई केस कूड़ा आहिनि। लंजार हाउस खे बाहि ॾियण वारे ॾींहुं अदालत में हाज़ुरीअ ते हुअसि। सदाईं अदम तशदुद वारी सियासत कई आहे। सरकारी पैसा ज़ाया करण बदिरां कंहिं सुठे कम ते ख़र्च कया वञनि। मुर्तज़ा जतोई जो PP खे मशवरो। ऐं ॾहरकीअ में नायाब नसुल जी नील गऊं खे कुहण वारे वाक़े जो केस दाख़िल। खैंजू थाणे ते दाख़िल केस में 4 ॼणा जवाबदार नामज़द। पुलिस केस में नामज़द जवाबदारनि हादी बख़्श, इमदाद महर, जंगल महर ऐं बंगल खे गिरफ़्तार न करे सघी। 3 ॾींहं अॻु जंगी पुल वटि ॻोठाणनि नायाब नसुल जे नील गऊं खे पकड़े कुठो हो, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी हुई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार आहियां अब्दुल हकीम नारे जो हेडलाइन सां मां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।